नाज़रीन, मटियारी शहर मसलन में घेरियल मुख़्तलिफ़ मसलन जे हल लाइ जिदोजहद कमेटी तरफ़ां एहतजाजी रैली कढी वई आहे। इन हवाले से पेश आहे बाबू ख़ासकेली जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं मटियारी प्रेस क्लब आॾो, जिते मटियारी जिदोजहद कमेटी जेका 22 मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि ते मुश्तमिल आहे, उनमें जेको मटियारी ज़िले में जेके मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, मुख़्तलिफ़ मसला आहिनि, उन्हनि जे हल जे लाइ जेको हिते एहतजाजी धरणो आयो आहे। अचो त इन धरणे में मौजूद जेको माण्हुनि खां कुझु वीचार वठूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे अस्पताल जी हालत, असांजो ओजू ॾिसूं, असांजा तेल जा खूह, असांजी नेशनल ग्रिड, असांखे रोज़गार कोन्हे। उहे असांजे तर्कनि ते इहे माण्हू असांजे बच्चनि खे रोज़गार नथा ॾियनि। ॿेला खाता कब्ज़े में आहिनि, ग़रीब मिसकिन माण्हू काठी नथा करे सघनि, पंहिंजो रोज़गार नथा करे सघनि। उन क़िस्म तमामु घणा अंबेर मसाला आहिनि। अमुन अमान जो मसइलो आहे हिते, मंशात खे तहफ़ुज़ आहे, करप्शन खे तहफ़ुज़ आहे, हिते फ़ाहिश खे तहफ़ुज़ आहे, माण्हुनि जे माल मिल्कियत इज़त जान माल खे तहफ़ुज़ कोन्हे। इन जे लाइ असां सरापा एहतजाज आहियूं। एहतजाज करायो वियो आहे मटियारी शहरियुनि जे हक़ूक़ लाइ। हिते जेके वफ़ाक़ी इदारनि ते ॻाल्हाईंदो, मुंहिंजो तालुक़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तां आहे। हिते जेको पावर हाउस आहे, तेल कंपनी आहे, मुक़ामी माण्हुनि खे नौकरियूं न पिया ॾियनि, हिते सिर्फ़ु ॿाहिरां माण्हू भर्ती कनि पिया। ऐं वॾे में वॾो मटियारी ज़िले सां वॾो ज़ुल्म आहे वफ़ाक़ी इदारनि तरफ़ां। ऐं जेको वापडा हथरादू लोड शेडिंग करे रहियो आहे, ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान खां मुतालबो थो कयां त महिरबानी करे वापडा जेको नाइल अमलो आहे हिननि खे दुरुस्त कयो वञे, या त हिननि खे कढियो वञे। जॾहिं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट को बि मसइलो हल न करे सघी आहे, तॾहिं सभई गॾिजी निकिता आहियूं इन करे त माण्हुनि जा मसइला हल थियनि। माण्हुनि जा मसइला को बि इदारो सही तरीक़े सां कमु न पियो करे। मिसाल हेल्थ असांजी उहा तबाह ऐं बर्बाद थी रही आहे। केतिरनि 2 महीननि 3 खां वठी हाल में को बि ऑफिसर कोन्हे, बिना ड्राइवर जे गाॾी पई हले। सईदाबाद में इहा ई पोज़ीशन आहे, उते बि को बि ऑफिसर कोन्हे हेल्थ जे तरफ़ां। पब्लिक हेल्थ उहा बि तबाह ऐं बर्बाद थी चुकी आहे। माण्हुनि जे मसइलनि खां वठी करे वसाइलनि ताईं का बि परगोर नथी लधी वञे। असां 22 तंज़ीमुनि ते मुश्तमिल जिदोजहद कमेटी जोड़े माण्हुनि जे मसइलनि जे हल जे हवाले सां पहिरीं जेके करंट इशूज़ आहिनि, जंहिंमें मंशात बेतहा मंशात आहे, मंशात जा अॾा आहिनि, जुआ जा अॾा आहिनि, फ़हाशी जा अॾा आहिनि, ओरियानी जा अॾा आहिनि, इन्हनि खे बंदि कयो वञे। जिदोजहद कमेटी जे तरफ़ां जंहिंमें 22 जमायतूं शामिल आहिनि, उन जो मेन मक़सदु आहे करप्शन, जेको हिन ज़िले में ऊचाईअ ते करप्शन पहुची चुकी आहे, जंहिंमें हेल्थ आहे, हेल्थ खां सवाइ जेके ॿेला आहिनि कब्ज़ा खोरी आहे, ऐं पूरे ज़िले में कब्ज़ा खोरी। असांजा जेके चूंडियल नुमाइंदा ख़ामोशीअ सां सुता पिया आहिनि, ऐं हू को बि किरदारु अदा नथा कनि। इन करे अवाम पंहिंजो किरदारु अदा करण लाइ ही जिदोजहद कमेटीअ में शामिल थिया आहिनि। ज़िलो आहे पर हुकुमरान जी बददियानी जे करे हिते खंडरात जो नज़र अचे पियो। हिते को बि सिस्टम सही कोन्हे, न पाणी जो सिस्टम आहे, न अस्पताल जो सिस्टम आहे, न तइलीम जो सिस्टम आहे। हर शइ तबाह ऐं बर्बाद आहे। हिस्को जूं ज़्यादतियूं बंदि कयूं वञनि। सिहत तइलीम ॿियनि खातनि मां, ऐं ख़ासि तौर ते जेके डेवलपमेंट जा इदारा आहिनि, मुतासिर पब्लिक हेल्थ ॿिया इदारा, उन्हनि में करप्शन बंदि कई वञे। कूड़ा बिल ठाहिण बंदि कया वञनि। माण्हुनि खे रोड रस्ता मोरियूं घर ठाहिण न वञनि। माण्हुनि जा मसइला हल कया वञनि। बेरोज़गारी जे मसइले हल कयो वञे। वारनि जूं मन मस्तियूं वधी वियूं आहिनि। कलाकनि जा कलाक बिजली गाइब आहे, ऐं वाधू बिलनि जी धूम लॻी पई आहे। ऐं अस्पतालनि में सिरिंज बि कोन थी मिले, एम्बुलेंसूं कोन थी मिले। ऐं हिते जेके तेल कंपनियूं आहिनि, उते धारियां रखिया पिया वञनि, मकानी माण्हुनि खे रोज़गार न ॾिनो पियो वञे। ऐं मनीषात जी धूम लॻी पई आहे। शहर में त मैनपुड़ियूं हलनि पियूं, पर ॻोठनि में बि हिन मैनपुड़ियुनि जा कटनि जा कट अचनि था। हिते सिंधी माण्हुनि जो नस्ला कुशी बि थिए। इन्हनि शयुनि जी सभिनी जी असीं मज़मत था कयूं। मटियारी ज़िले जे अंदरि जिदोजहद कमेटी जे तरफ़ां जेका 22 जमायतुनि तंज़ीमुनि ते मुश्तमिल आहे, अॼोको मुज़ाहिरो ग़रीब आवाम खे पंहिंजा हक़ ॾियारणु, उन्हनि जा मसइला हल कराइणु। स्कूल बिल्डिंगूं जेके आहिनि उहे इलाही ज़बून हालत आहिनि मटियारी ज़िले जूं। एतिरे हद ताईं जो जेका हिते जी क़ब्रिस्ताननि जी हालत आहे, उहा बरसाति पवण खां पोइ इलाही नासाज़ थी वेंदी आहे, ऐं उहे माण्हू पंहिंजी मैयत खे उन बरसाति जे पाणी मां खणी वेंदा आहिनि। ऐं असांजे ज़िले जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे सिर्फ़ु इलेक्शन में ज़ाहिर थींदा आहिनि, वोट वठी वरी वेंदा आहिनि, ऐं उन्हनि खे उहो ग़रीब आवाम विसरी वेंदो आहे। इन जे लाइ जिदोजहद कमेटी वचन कयो आहे त असां ग़रीबनि सां हर सहकार कंदासीं, ऐं उन्हनि ज़ालिमनि सां बग़ावत कंदासीं।